अस्सलामुअलैकुम सभिनी शागिर्दनि जे लाइ ही पब्लिक मैसेज आहे त जिन बि असां वटि एडी प्रोग्राम पार्ट 2 में BSc पार्ट 2 BCom पार्ट 2 ऐं BA पार्ट 2 में इम्तिहानी फार्म भरियो हुयो उन्हनि सभिनी जूं स्लिपूं असां वटि अची वियूं आहिनि। सुभाणे खां अवां अचो उस्ताद बुखारी डिग्री कॉलेज दादू में अचो कंसन क्लार्क खां पंहिंजे एडी प्रोग्राम 2 जूं स्लिपूं वठी सघो था। इम्तिहान जी डेट आयल आहे 19 तारीख़ खां अवां जो पहिरियों पर्चो आहे। महिरबानी कयो ही मैसेज अॻिते कन्वे कयो, मुख़्तलिफ़ ग्रुप्स में रखो ऐं व्हाट्सअप ते ऐं प्लस में फेसबुक ते शेयर कयो जीअं आम शागिर्द ताईं ही मैसेज वञे ऐं उनजो कंहिं बि हवाले सां को इम्तिहानी पर्चो मिस न थी सघे। जॾहिं त जिन शागिर्दनि असां वटि एडी प्रोग्राम 2 में अप्लाई कयो उन सभिनी जे पर्सनल नंबरनि ते भी मैसेज किया है, पर बाज़ औक़ात कॾहिं कॾहिं नंबर बंदूदान या मैसेज प्रॉपर अंदाज में कन्वे न थी सघंदो आहे त उहे रहिजी वेंदा। त महिरबानी कयो उन सभिनी शागिर्दनि जे लाइ ही मैसेज आहे त पार्ट 2 जूं स्लिपूं असां वटि अची वियूं आहिनि। सुभाणे खां तव्हां कंसन क्लार्कनि खां पंहिंजूं स्लिपूं वठी सघो था। पाकिस्तान ज़िंदाबाद।